अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पंहिंजे बंदनि खे का ख़ुशख़बरी का नियामत ॾियणु चाहींदो आहे त उन सां गॾु गॾु अल्लाह रब्बुल आलमीन उन जो हिकु बहानो बि अता कंदो आहे। जॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदे खे बख़्शींदो आहे त उन नंढे में नंढे अमल लाइ बि अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे तूं हिन मख जी मदद कई आहे, अल्लाह तुंहिंजी बख़्शिश थो फरमाए। तूं हिन फलां शख़्स जी मदद कई आहे, जीअं अहादीस में वाक़ियात में कुते जो बि वाक़ियो आहे त उनखे हिकु औरत पाणी पीआरियो, अल्लाह रब्बुल आलमीन उनजी बख़्शिश फरमाए छॾी। त अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं कंहिं बंदे ते पंहिंजो फज़ल फरमाईंदो आहे, कंहिं बंदे खे पंहिंजी नियामत अता कंदो आहे त उन सां गॾु गॾु को न को बहानो बि अता कंदो आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन तमामु महीननि जो सरदार बणायो रमज़ानुल मुबारक खे, ऐं हिन में इंसान खे मुस्लमाननि खे ख़िताबु कयो त ए मुस्लमानो ही रमज़ानुल मुबारक तमामु महीननि जो सरदार ॾिनो आहे तव्हांखे, ऐं हिन में हिकु नेकी जो अजर 70 गुना वधीक वधाए छॾियो आहे। जॾहिं को शख़्स नफ़िल नमाज़ अदा कंदो या नफ़िल अमल अदा कंदो त उन जो सवाबु फ़र्ज़ बराबरि थी वेंदो, ऐं जॾहिं को शख़्स फ़र्ज़ अदा कंदो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे 70 गुना वधीक वधाए छॾींदो। ऐं इन सां गॾोगॾु जेको अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं रमज़ान मुबारक जी पहिरीं राति ईंदी आहे त अल्लाह रब्बुल आलमीन आसमाननि जा तमामु दरवाज़ा खोले छॾींदो आहे, रहमतुनि जा तमामु दरवाज़ा खोले छॾींदो आहे, जहन्नम जा तमामु दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे, ऐं शैतान खे ज़ंजीरनि में जकड़े करे उनखे पाणीअ में उछलाए छॾींदो आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन इंसान ते एॾो करम ऐं फज़ल फरमाईंदो आहे, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन हिन रमज़ान मुबारक में कई ख़ुसूसियात अता कयूं। हिन रमज़ान मुबारक में अल्लाह रब्बुल आलमीन हिकु रोज़े जो सवाबु चयो वियो आहे त तमामु ज़िंदगी खां बहितर आहे। को शख़्स हिकु रोज़ो छॾे थो ऐं उहो रोज़ो जॾहिं उनखां कंहिं वजह सां जा पाण ई को बि उज़ुर न हो या छॾे थो ॾिए ऐं वरी उन जो इजाले लाइ उनखे उहो नुक़सानु भरण लाइ जंहिं को शख़्स सॼी ज़िंदगी रोज़ा रखे थो त उन हिकु रोज़े जे बराबरि नथो थी सघे जेको हुन रोज़ो ॼाणे छॾे ॾिनो, जेको ॼाणे छॾे ॾिनो। उज़ुर जी हालत में जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन उन बंदे खे उज़ुर जी हालत में माफ़ी अता फरमाईंदो आहे, ऐं उज़ुर जी हालत में वरी ईअं बि थी वेंदो आहे त हिन रमज़ान में न त विच कंहिं महीननि में जॾहिं तुंहिंजो उज़ुर ख़तमु थी वञे त उहे रोज़ा रखिजो, ऐं जे तॾहिं बि नथा रही सघो तव्हां ज़िंदगी जे अहिड़े उन में आहियो उमिरि में आहियो त तव्हां रोज़ा रखी नथा सघो त उन में इहो हुकुम आहे त तव्हां फ़िदियो अदा कयो रोज़े जो। हर रोज़े जो फ़िदियो हिकिड़ो सदक़ाए फ़ितर हूंदो आहे, हिकिड़ो सदक़ाए फ़ितर। त अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन हिन महीने में इंसान लाइ कई बरकतूं रखियूं आहिनि, ऐं ईअं बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत अबू हुरैरा जी रिवायत आहे त जॾहिं अफ़्तार जो वक़्तु ईंदो आहे त अफ़्तार जे वक़्त में हिकिड़ी रिवायत में आहे त अल्लाह रब्बुल आलमीन 60,000 माण्हुनि खे जहन्नम मां आज़ादु फरमाईंदो आहे रोज़ाना अफ़्तार जे वक़्त में। ऐं हिकु रिवायत में आहे त 6 लख माण्हुनि खे रोज़ाना 6 लख माण्हुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन 10 लख जो बि ज़िक्र आहे त अफ़्तार जे टाइम ते अल्लाह रब्बुल आलमीन एतिरनि माण्हुनि खे जेको आहे बख़्शींदो आहे। ऐं रोज़ाना जी तव्हां इहा गिनती हणो त केतिरा माण्हू थी था वञनि 30 रोज़ ताईं, ऐं वरी जॾहिं आख़िरी राति अचे थी त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे सॼे महीने में जेतिरा माण्हू तव्हां हींअर बख़्शिया जहन्नम आज़ादु कया, अल्लाह फरमाईंदो आहे त इन्हनि सभिनी जे सदक़े में इन्हनि सभिनी जे वसीले में एतिरा ई माण्हू ॿिया बि अल्लाह रब्बुल आलमीन जेको उन राति में जेका चांद राति चइबी आहे उन राति में जेको अल्लाह रब्बुल आलमीन एतिरनि माण्हुनि खे वरी बख़्शींदो आहे। त रमज़ान मुबारक ही माह मुबारक आहे ऐं रहमतुनि जो बरकतुनि जो ऐं ही पहिरियों अशरो बि रहमत जो आहे। त हिन में असांखे वधि खां वधि इबादत करणु घुरिजे, वधि खां वधि नेकियूं करणु घुरिजनि। अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमाए।